घोटकी मां ख़बर ॾींदा म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे वार्ड नंबर 9 MQM जो उम्मीदवार गुलाम सुमरो ऐं वार्ड नंबर 13 जो उम्मीदवार राणा जफरिया पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जे हक़ में हथ खणी रिटायर थी विया। इन सिलसिले में MQM घोटकी जे ज़ोन इंचार्ज मोहम्मद यासीन वटो ऐं राणा कबीर पीपल्स पार्टी जे अॻवान ड्याम कादर खान दारेजो ऐं ड्याम आसिफ रज़ा खान दारेजो सां गॾिजी ड्याम हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त MQM म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे वार्ड नंबर 9 ऐं 13 जो उम्मीदवारनि पीपल्स पार्टी जे हक़ में हथ खणी पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि राहुल लुकमान ऐं नदीम अहमद मलिक जी हिमायत में वोट कास्ट कराइण सां गॾु समूरे शहर जे वार्डनि ते पीपल्स पार्टी जे सपोर्ट कंदा। यासीन वटो ऐं राणा कबीर जो चवणु हो त गुज़िरियल दौर में शहर अंदरि के बि तरक़ियाती कम न कराया विया, तंहिं करे असीं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी हिमायत करे रहिया आहियूं ऐं असांखे यकीन आहे त ड्याम आसिफ रज़ा खान दारेजो म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन चूंडिजी शहर में तरक़ियाती कम कराईंदो। उन मौके ते ड्याम आसिफ रज़ा खान दारेजो चयो त घोटकी जे अवाम असां सां गॾु आहे। अवाम मुखालिफ़नि खे रद्द करे चुको आहे। मुखालिफ़नि वटि रुगो अवाम खे दिलासा ॾियण खां सवाइ को बि प्रोग्राम न आहे। हिन चयो त मुखालिफ़ बोखलाहट जो शिकार थी असां मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि जेके बेबुनियाद आहिनि। उन मौके ते अख्तर खान सां गॾु मोहम्मद इस्माइल ऐं ॿिया अॻवान साणुसि गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।